हिक भेरे जी ॻाल्हि आहे त हिकु चोर हिक बाग़ में घिड़ी वियो। हुन तकड़ में अंब जे वण ते चढ़ी ऐं अंब पटे खाइण शुरू कया। एतिरे में बाग़ जो मालिक बाग़ाई बि उते अची पहुतो। चोर खे अंब खाईंदे ॾिसी हुन कावड़ मां रड़ करे चयो, अड़े बेशरम, हे छा पियो करीं? मुंहिंजे बाग़ में चोरी पियो करीं? चोर वॾे आराम सां मुरकंदे जवाब ॾिनुसि, अड़े बेख़बर, ही बाग़ अलाह जो आहे ऐं मां अलाह जो आहियां बानो। हू मूंखे खाराए रहियो आहे ऐं मां खाई रहियो आहियां। मां त रुगो पंहिंजे मालिक जो हुकुम पूरो करे रहियो आहियां, छो त हुन जी मर्ज़ीअ खां सवाइ त वण जो को पन बि कोन थो चुरी सघे। बाग़ाईअ जॾहिं चोर जी इहा ॻाल्हि ॿुधी त हू हुन जी चालाकी सम्झी वियो। हुन ॾाढे मिठड़े अंदाज़ में चयुसि त साईं क़िबला, अव्हां जी हीअ ॻाल्हि ॿुधी दिलि ॾाढी ख़ुशि थी वई। माशा अल्लाह, हिन जहालत वारे दौर में अव्हां जहिड़ो मार्फत वारो माण्हू मिलणु वॾी गनीमत आहे। साईं, महिरबानी कयो, थोरो हेठि तशरीफ़ खणी अचो त मां अव्हां जहिड़े नेक इंसान जा हथ त चुमी वठां। चोर पंहिंजी तारीफ़ ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं तुरत ई वण तां हेठि लही आयो। जीअं ई हू हेठि पहुतो त बाग़ाईअ खेसि वठी रसीअ सां वण सां ॿधी छॾियो ऐं पोइ हिक लठ खणी खेसि सटे मार ॾियणु शुरू कयईंसि। चोर खे जॾहिं कुटको मिलियो त सूरनि खां दाह करण लॻो ऐं चयईं, अए ज़ालिम, मूं ते रहम कर, मुंहिंजो एॾो ॾोह नाहे जेतिरी तूं मूंखे मार पियो ॾीं। बाग़ाईअ खिलंदे जवाब ॾिनो त साईं, अव्हां त चयो हो त जेको कुझु थिए थो सो अलाह जे हुकुम सां थो थिए। जेकॾहिं अंब खाइण वारो अलाह जो बानो हो त ही मार ॾियण वारो बि अलाह जो बानो आहे ऐं अलाह जे हुकुम सां ई मार ॾेई रहियो आहे। हुन जी मर्ज़ीअ खां सवाइ त हीअ लठ बि कोन थी लॻी सघे। चोर हाणे हथ ॿधी मिनथूं करण लॻो ऐं चयईं त ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर। असुल ॻाल्हि हाणे मुंहिंजी सम्झ में अची वई आहे त बंदे वटि बि कुझु इख़्तियार आहिनि। बाग़ाईअ चयो त हाओ, ऐं उन ई इख़्तियार जे करे ई इंसान पंहिंजे चङे या मठे कम जो पाण ज़िम्मेवारु आहे। दोस्तो, इन बारे में अव्हां छा पिया चओ, असांखे ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो वणी हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो।